बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वमा खलक़्तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्लाह ताला असां सभिनी इंसाननि खे सिर्फ़ हिकु मक़सद सां पैदा फ़रमायो आहे ऐं उहो मक़सदु आहे अल्लाह ताला जी इबादत। दुनिया में ज़िंदा रहण जे लाइ इंसान ग़िज़ा वापराए थो, कारोबार करे थो, निकाह करे थो, ॿिया बि केतिरा ई कम आहिनि जेके इंसान खे ज़िंदा रहण जे लाइ करणु ज़रूरी आहे, पर उहे कम ज़िंदगी जो मक़सदु न आहिनि। मक़सदु सिर्फ़ु हिकु आहे अल्लाह ताला जी इबादत। इबादतनि जा केतिरा ई क़िस्म आहिनि, जिस्मानी, ज़बानी, माली, क़ल्बी, ये सभु इबादतनि जा क़िस्म आहिनि। जिस्मानी जी नमाज आहे, जिहाद आहे, रोज़ो आहे, माली जी ज़कात आहे, सदक़ात आहिनि, क़ुर्बानी आहे, नज़रो न्याज़ आहे। ज़बानी अल्लाह खां दुआ घुरणु आहे, अल्लाह ताला खे पुकारणु आहे, क़ुरान जी तिलावत आहे, अल्लाह जो ज़िक्र आहे। ऐं क़ल्बी अल्लाह ते तवक्कुल, अल्लाह जी मोहब्बत, अल्लाह जो ख़ौफ़ ऐं अल्लाह ताला ॾांहुं इनाबत ऐं रुजू। ये सभु अक़साम आहिनि इबादत जा, पर इन्हनि इबादतनि में अज़ीम मक़ाम आहे नमाज जो। ही उहा इबादत आहे जंहिंखे अल्लाह ताला क़ुरान करीम में ईमान करार ॾिनो आहे। तव्हां इन्ही मां अंदाज़ो लॻायो त जेकॾहिं के माण्हू में ईमान न हुजे, असीं हुनखे मुस्लमान चवंदासीं? कॾहिं बि न। त अल्लाह क़ुरान करीम में नमाज खे ईमान करार ॾिनो आहे। दलील सूरह अल बक़रा जी आयत नंबर 143 ऐं सही बुखारी जी हदीस। अल्लाह जो प्यारो पैगंबर सहाबा हिजरत करे मक्के खां मदीने आया। 16-17 महीना क़िबला अव्वल बैतुल मक़दिस ॾांहुं मुंहुं करे नमाज़ पढ़ंदा रहिया। उन खां पोइ अल्लाह हुकुम कयो त हाणे तव्हां बैतुल्लाह खे पंहिंजो क़िबलो बनायो। जॾहिं अल्लाह जे तरफ़ां हुकुम अची वियो त बाज़ सहाबा जे ज़हन जे अंदरि हिकिड़ो सुवाल पैदा थियो, ख़दशो पैदा थियो त असांजा उहे साथी जेके बैतुल मक़दिस ॾांहुं मुंहुं करे नमाज़ पढ़ंदे पढ़ंदे फ़ौत थी विया, उन्हनि जी नमाज़नि जो छा थींदो? आया उहे ज़ाया थी वियूं? माना सहाबा सुवाल कयो
नमाज़नि जे बारे में त नमाज़ूं उन्हनि जूं क़बूल थियूं या ज़ाया थी वई। अल्लाह आयत नाज़िल फरमाई ऐं छा फरमायाई, वमा कान अल्लाहु लियुज़िअ ईमानकुम। अल्लाह ताला कॾहिं बि तव्हांजो ईमान ज़ाया करण वारो कोन्हे। सोचियो, अल्लाह ईअं कोन फरमायो वमा कान अल्लाहु लियुज़िअ सलवातकुम। सलवातकुम जा लफ्ज़ नाज़िल कोन थिया। ईमानकुम, अल्लाह तव्हांजे ईमान खे ज़ाया करण वारो कोन्हे। इहो दलील आहे त नमाज़ ऐन ईमान आहे। नमाज़ खां सवाइ इस्लाम जो ऐं मुसलमान हुजण जो तसवुर नथो करे सघे। मुसलमान सर आहे ऐं नमाज़ न पढ़े, यादि रखी छॾियो उनजो इस्लाम सां को तालुक़ न। खोलियो तव्हां क़ुरान मजीद, अल्लाह ताला केतिरे क़दुरु नमाज़ जी फ़ज़ीलत बयानु कई। सूरह अल मोमिनून क़ुरान जी 23 नंबर सूरत आहे। अल्लाह इन ई सूरत जे आगाज़ में मोमिननि जूं निशानियूं बयानु फरमायूं। माना अल्लाह जंहिंखे मोमिन चवे यकीनन उहो मोमिन आहे। असां जंहिंखे मोमिन चऊं थी सघे थो न हुजे, पर रब जंहिंखे मोमिन चवे असीं शक बि नथा करे सघूं। छा फरमायाई, क़द अफ़लहल मोमिनून अल्लज़ीन हुम फ़ी सलातिहिम ख़ाशिऊन। तहकीक मोमिन कामयाब थी विया, यकीनन मोमिन कामयाब थी विया। कहिड़ा मोमिन? जेके पंहिंजी नमाज़नि में ख़ुशू ऐं ख़ुज़ू कनि था। जेके पंहिंजी नमाज़नि में ख़ुशू ऐं ख़ुज़ू कनि था, उहे मोमिन कामयाब थी विया। पहिरीं निशानी, टाइम थोरो आहे ऐं तफ़सील बयानु कोन थो करियां, अल्लाह विच में बि निशानियूं बयानु कई। ज़कात अदा कनि था, फ़ुज़ूल कमु कोन था कनि, बेहयाई जो कमु कोन था कनि, अमानत जो ख़्यालु रखनि था, वाइदे जो ख़्यालु रखनि था। आख़िरी निशानी वरी छा बयानु फरमायाई, उहे नमाज़नि जी हिफ़ाज़त कनि था। उहे नमाज़नि जी हिफ़ाज़त कनि था। पहिरीं निशानी नमाज, आख़िरी निशानी बि नमाज। छा दलील आहे त इस्लाम जो दायरो जेको आहे उहो दायरो नमाज क़ाइमु करे। इन ई दायरे खां तव्हां ॿाहिरि निकिरी वियो, तव्हांजो इस्लाम सां तालुक़ न आहे। तव्हां ॾिसो अल्लाह जे प्यारे पैगंबर छा फरमायो। वॾी हदीस आहे, मुआज़ बिन जबल रज़ी अल्लाह अन्हु खां उन सुवाल कयो, अल्लाह जे रसूल, कहिड़ा अमल आहिनि जेके इंसान खे जन्नत में पहचाइनि था? इहा हिकिड़ी हदीस अहिड़ी आहे जो माण्हू 2 कलाक ॻाल्हाए थोरो आहे। उन में हिकिड़ो पॉइंट विच में आहे, पाण दीन जी तशरीह करे चवनि था, व अमूद सलात, नमाज दीन इस्लाम जो थंब आहे। अरबी में अमूद छा खे चइबो आहे? कॾहिं तव्हां ॾिठो हूंदो शामियानो लॻल हूंदो आहे, विच में हिकिड़ी वॾी छड़ लॻल हूंदी आहे। उन छड़ खे हटाए छॾियो, शामियानो मथां अची हेठि किरंदो। अमूद उनखे चइबो आहे। माना दीन इस्लाम जो बुनियादी थंब नमाज आहे। जेकॾहिं तव्हां नमाज खे छॾे ॾिनो, ज़ाया करे छॾियो, इस्लाम जी इमारत किरी पवंदी। हत्ता कि तव्हां ॾिसो जॾहिं क़यामत ॾींहुं क़ाइमु थींदो, सभ खां पहिरीं सुवालु कहिड़ो थींदो? पाण सुगरा फरमाइनि था, इन अव्वल मा युहासबु बिहिल अब्दु यौमल क़ियामत सलात फ़इन सलहत सलह साइरु अमलिही व इन फसदत
फसद साइरो अमली। सब खां पेरी बाने खां पुछा थींदी उन जे अमलन मुतालिक नमाज जे बारे में। नमाज सही हूंदी बाक़ी अमल सही हूंदा, नमाज ख़राब हूंदी बाक़ी अमल ख़राब हूंदा। हाणे सुवाल तो पैदा थिए छो? हदीस से गौर करियो, अल्लाह जो नबी चवे तो नमाज सही ॿिया अमल भी सही हूंदा, नमाज ख़राब ॿिया अमल भी ख़राब हूंदा। छाजे करे? इन जे करे जो जेके इबादतूं आहिनि तंहिंमें नमाज सब खां मुश्किल आहे। व इन्नहा लकबीरतुन, खुद अल्लाह चवे थो इहा गरी आहे, मुश्किल आहे। इल्ला अलल ख़ाशिईन, मगर जेके अल्लाह खां डिॼनि था उन्हनि जे लाइ गरी कोन्हे। गरी आहे न। तव्हां ॾिसो, ज़कात हर कंहिं ते फ़र्ज़ कोन्हे, दौलतमंद। रोज़ो सभिनी ते फ़र्ज़ न आहे। दाइमी बीमार आहे छॾे सघे थो, पोड़ो आहे छॾे सघे थो, सफ़र में आहे आरदी तौर ते छॾे सघे थो, औरत थञ प्यारे पई हमल सां आहे छॾे सघे थी। वरी तव्हां ॾिसो, जिहाद आहे औरत ते फ़र्ज़ कोन्हे, माज़ूर ते फ़र्ज़ कोन्हे। ज़कात, जिहाद, रोज़ो, हज, हज हर कंहिं ते फ़र्ज़ कोन्हे। पर मूंखे ॿुधायो उहो कहिड़ो माण्हू आहे जंहिं ते नमाज़ फ़र्ज़ कोन्हे? दौलतमंद, गरीब, बीमार, माज़ूर, मर्द, औरत, जेस ताईं दुनिया में ज़िंदा आहे साह खणे पियो, होश हवास क़ाइम आहिनि, बशर्त होश हवास क़ाइम आहिनि, साह खणे पियो, हिकिड़ो वक़्तु नमाज़ जो माफ़ न आहे, हिकिड़ो वक़्तु माफ़ न आहे। अहिड़ी का ॿी इबादत आहे? सही बुखारी हदीस पान फरमाइनि था, मन तरक सलातल असर फ़क़द हबित अमल, जे हिकिड़ी असर जी नमाज़ छॾे ॾिनी उन जा अमल तबाह बर्बाद थी। सही बुखारी। ख़ुदा रा गौर करियो, केतिरा मुसलमान आहिनि जिन पंहिंजी ज़िंदगी में हज़ारे नमाज़ूं छॾियूं आहिनि, हज़ारे नमाज़नि जा तारिक आहिनि। केतिरा आहिनि असां मां जेके रोज़ असर नमाज़ ताख़ीर सां पढ़नि था या बिल्कुलु अदा ई कोन था कनि। अल्लाह जो नबी छा थो चवे? मामूली किताब न, सही बुखारी, उन जा अमल तबाह बर्बाद थी विया। हत्ता के तव्हां ॾिसो, नमाज़ छॾणु त वॾो गुनाह आहे, बल्कि उलमा उनखे काफ़िर चयो आहे। टे पॉइंटनि जेके ॿुधाईंदो हलां। जेकॾहिं हिकिड़ो माण्हू मुसलमान नाले जो आहे पर चवे थो त आउं नमाज़ खे फ़र्ज़ तस्लीम नथो करियां, पूरी उम्मत जो इत्तफ़ाक़ आहे त काफ़िर आहे। ऐं नमाज़ खे फ़र्ज़ तस्लीम नथो करियां, पूरी उम्मत जो इत्तफ़ाक़ आहे, काफ़िर आहे। अॼु भई गौर करियो, केतिरा असांजे मुआशरे में नाम निहाद मुसलमान आहिनि, मुल्हिद, दहरिया, सोशल मीडिया ते ॾिसो केतिरो इस्लाम ते हमिलो कनि था, इबादत ते हमिलो कनि था, नमाज़ ज़िंदगी में कॾहिं अदा कोन कई अथनि, उल्टो हमिलो कंदा आहिनि। पूरी उम्मत जो इत्तफ़ाक़ आहे त उहो काफ़िर आहे। उनखां पोइ ॿिए नंबर ते इमाम इब्न तैमिया, इमाम इब्न क़य्यम, इमाम शेख मोहम्मद बिन सालिह अल उसैमीन, वॾा वॾा उलमा, शेख बदिउद्दीन शाह राशिदी, जय्यद उलमा किराम, उन सभिनी जी फ़तवा आहे जेकॾहिं को मुसलमान मुस्तक़िल तारिक आहे नमाज़ जो, उहो बि काफ़िर आहे। मुस्तक़िल तारिक नमाज़ पढ़े ई कोन, बिल्कुलु कोन थो पढ़े, काफ़िर। ऐं टियों माण्हू कहिड़ो, कॾहिं पढ़े थो कॾहिं छॾे थो, उहो काफ़िर न आहे पर गुनाह कबीरा जो मुर्तकिब, गुनाह कबीरा जो। अचो क़ुरान हदीस में दलील ॾियां। अल्लाह ताला फरमाए थो, वक़ीमुस सलात वला तकूनू मिनल मुशरिकीन, नमाज काइम करियो, मुशरिकनि मां न थियो। छा दलील मिलियो?
त नमाज अदा न करण वारो मुशरिक आहे। अचो ॿियो दलील क़ुरान करीम जा अल्लाह ताला सूरह मरियम जे अंदरि अंबिया किराम जो ज़िक्र फरमायो। ज़िक्र उन्हनि जो करे अल्लाह ताला बाद में छा फरमायो, फ़ख़लफ़ मिन बादिहिम ख़ल्फ़ुन अज़ाउ सलात वत्तबउ शहवात फ़सौफ़ यल्क़ौन ग़य्या। सूरह मरियम अल्लाह ताला फरमाए तो पैगंबर गुज़ारे विया, पोइ उन्हनि जे पुठियां नालायक आया। नालायक सम्झो था न, ना ख़लफ़ आया। उन्हनि ॿ कम कया जंहिंजे करे जहन्नम रसीद थींदा, गुमराही जो मुंहुं ॾिसंदा। ॿ कम उन्हनि कया। पहिरियों कमु कहिड़ो, उन्हनि नमाज़नि खे ज़ाया करे छॾियो। अज़ाउ सलात ही क़ुरान जा लफ़्ज़ आहिनि। ऐं हिकिड़ो इंतिहाई अहम नुक़्तो आहे, अल्लाह ईअं कोन चयो तरक़ु सलात, नमाज़ उन्हनि छॾे ॾिनी, न अज़ाउ सलात, नमाज़ खे ज़ाया कयूं। ज़ाया करण मां मुराद छा आहे? 4 नुक़्ता यादि रखी छॾियो मुस्लमानो। हिकिड़ो उहो माण्हू ज़ाया करण वारो आहे जेको जमात खे छॾे ॼाणी वाणी करे अलॻि नमाज़ पढ़े थो। नमाज़ क़बूल कोन थींदी। बिना उज़र जे मस्जिद में नथो अचे, बा जमात नमाज़ नथो पढ़े, नमाज़ क़बूल कोन थींदी। अल्लाह जे नबी फरमायो, हिकिड़े दफ़े मुंहिंजो इरादो थियो ऐं हिकिड़े माण्हू खे चवां त अज़ान ॾे, सही बुखारी हदीस आहे, ॿिए खे चवां त नमाज़ पढ़ाए ऐं आउं मस्जिद खां ॿाहिरि निकिरी वञां। जिन अज़ान ॿुधी आहे मस्जिद में न आया आहिनि, उन्हनि जे घरनि खे बाहि ॾेई साड़े छॾियो। उहो पैगंबर जेको रहमतुल लिल आलमीन, जानवरनि ते रहम करण वारो, पखियुनि ते रहम करण वारो, सही बुखारी जी रिवायत, चाहियां थो उन्हनि जे घरनि खे बाहि ॾेई साड़े छॾिया। उज़र कहिड़ो आहे? बरसाति आहे, बीमारी आहे, ख़ौफ़ जो टाइम आहे, जंग लॻी पई आहे। जेकॾहिं इहे उज़र न आहिनि, हर सूरत में बाजमात नमाज़ पढ़णी आहे। अल्लाह जो हुक्म आहे वरकऊ मराकिईन, रुकू कंदड़नि सां गॾु रुकू करे। जमात खे छॾे थो, ज़ाय करे थो। ॿियो वक़्तु टारे नमाज़ पढ़े थो। केतिरा समय ख़बर आहे टाइम ज़ोहर नमाज़ 1 बजे आहे, हीउ 1:30 बजे रोज़ाने अचे थो, अकेले पढ़े थो। ख़बर आहे 4:15 नमाज़ असर जो टाइम आहे, हीउ डेली 4:15 पौणा 5 अचे थो। ख़बर आहे फजर नमाज़ जो टाइम तक़रीबन 5 आहे, हीउ 5:30 अची पढ़े थो पंहिंजी मर्ज़ी सां। इहो नमाज़ खे ज़ाया कयो आहे, वक़्तु टारे नमाज़ पढ़े थो। ऐं चोथों माण्हू केरु आहे? जेको प्यारे पैगंबर जो तरीक़ो छॾे पंहिंजे तरीक़े सां नमाज़ पढ़े थो, सो बि नमाज़ खे ज़ाया करे थो। छो त अल्लाह जे नबी जो हुक्म आहे सल्लू कमा रअयतुमूनी उसल्ली, नमाज़ ईअं पढ़ो जीअं मूंखे पढ़ंदे ॾिसो था। हाणे मूंखे ॿुधायो अल्लाह ताला छा थो फरमाए? जिन नमाज़नि खे ज़ाया कयो ऐं शहवात ते पुठियां लॻा, को लॻी वियो बुछड़ाई ज़िना जे पुठियां, को शराब जे पुठियां, को व्याज जे पुठियां, को रिश्वत जे पुठियां, हत्ता के इमाम इब्न तैमिया चवे थो अज़ान अचे थी, ही बाज़ार में कचहरी करे पियो, कारोबार करे पियो, इहो बि शहवात ते पुठियां आहे। अज़ान अची चुकी आहे, कचहरियूं करे पियो, अज़ान अची चुकी आहे, टीवी ॾिसे पियो, अज़ान अची चुकी आहे, ही रांदि करे पियो, इहो बि शहवात जे पुठियां आहे। अल्लाह ताला फरमाए थो सौफ़ यल्क़ौन ग़य्या, इहे जल्दी गुमराही जो मुंहुं ॾिसंदा। ऐं ॿी माना कई वई आहे, इहे जल्दी जहन्नम जे अंदरि दाख़िल थींदा। हत्ता कि तव्हां ॾिसो अल्लाह जे प्यारे पैगंबर उन माण्हू जे बारे में केॾी वईद बयानु फरमाई आहे जेको नमाज़नि खे ज़ाया करे थो या छॾे थो। हिकु हदीस आहे मुस्नद अहमद दी सही सनद सां, पाण फरमाइनि था मन हाफ़िज़ अलैहा कानत लहू नूरन व बुरहानन व नजातन यौमल क़ियामह। जे नमाज़ जी हिफ़ाज़त कई, बाजमात पढ़ंदो रहियो, ख़ुशू ख़ुज़ू सां पढ़ंदो रहियो, अव्वल वक़्तु पढ़ंदो रहियो, सुन्नत मुताबिक़ पढ़ंदो रहियो, इहा नमाज़ क़यामत ते ॾींहुं उन लाइ रोशनी बणिजी वेंदी, नजात बणिजी वेंदी, बुरहान दलील बणिजी वेंदी।
अगते छा था फरमाइन व मल्लम युहाफिज़ अलैहा, जे नमाज जी हिफ़ाज़त न कई। अल्लाह जे नबी ईअं कोन चयो जे नमाज न पढ़ी, न पढ़ण वारो त इस्लाम में आहे ई कोन। जे हिफ़ाज़त न कई, पंहिंजी मर्ज़ी सां पढ़ंदो रहे, लम तकुन लहू नूरन वला बुरहानु वला नजात, क़यामत ॾींहुं नूर बि कोन बनबी, नजात जो ज़रियो बि कोन बनबी, ऐं दलील बि कोन बनबी। पर अॻिते लफ़्ज़ कहिड़ा आहिनि? सही सनद मतां को चवे। शेख ज़ुबैर अली ज़ही रहमतुल्लाह अलैह हसन चयो, शेख अलबानी रहमतुल्लाह अलैह सही चयो, शेख शुएब अल अर्नऊत रहमहुल्लाह हसन चयो। अॻियां लफ़्ज़ कहिड़ा आहिनि? वकान यौमल क़ियामत मा कारून व फ़िरऔन व हामान व उबई इब्न खलफ। ओ क़यामत ॾींहुं चईन काफ़िरनि सां गॾु हूंदो, हामान, कारून, फ़िरऔन, उबई इब्न खलफ। ऐं तव्हां खां पुछां थो, ही चारई काफ़िर क़यामत ॾींहुं किथे हूंदा? को शक आहे? ये चारई जहन्नम में हूंदा, चारई जहन्नम जे अंदरि हूंदा। ऐं अल्लाह जो नबी चवे थो, सही हदीस आहे, नमाज़न खे ज़ाया करण वारो इन्हनि सां गॾु हूंदो। वही सोचो, अल्लाह जो प्यारो पैगम्बर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी बीमारी आहे, आख़िरी बीमारी एतिरी तकलीफ़ आहे जो मस्जिद में अची नथा सघनि, बेहोश थियो वञनि। हिकिड़े ॾींहुं थोरी तबियत सही थी, अल्लाह अकबर, अल्लाह जो प्यारो पैगम्बर हली कोन थो सघे, पेरनि में ताक़त कोन्हे जो पेर जिस्म जो वज़न खणी सघनि। हिकिड़े पासे सैयदना अली बिन अबी तालिब आहे, ॿिए पासे सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास आहे रज़ी अल्लाहु अन्हुमा। ॿिन्ही जे कुलनि ते टेक ॾेई मस्जिद में अचनि था, पर अचण जी कैफ़ियत कहिड़ी हुई अचण जी? बुख़ारी जा लफ़्ज़ आहिनि, संदन पेर मुबारक ही ज़मीन ते लॻंदा अचनि, पेरनि में ताक़त न आहे जो जिस्म जो भार खणनि, पेर मुबारक ज़मीन ते लॻंदा अचनि, पेर लॻण जे करे ज़मीन ते लकीर निकिरे पई, लकीर निकिरे पई ज़मीन ते। अल्लाह जो रसूल झले नथो सघे पंहिंजे बदन खे, पर अहिड़े हाल में मुंहिंजो प्यारो पैगम्बर मस्जिद जे अंदरि आयो। सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु, तव्हां ख़बर आहे ख़लीफ़ा आहिनि, ख़लीफ़ो उन दौर जे अंदरि नमाज़ पाण पढ़ाईंदो। फजर जो नमाज़ जो टाइम आहे, मुअत्ता इमाम मालिक जी सही सनद सां रिवायत आहे, अची मुसल्ले ते बीठा आहिनि। उन ज़माने में बदबख़्त फ़िरोज़ ईरानी मजूसी उनखे तयारु कयो वियो त तोखे सैयदना उमर बिन ख़त्ताब खे शहीद करिणो आहे। पाण मुसल्ले ते बीठा आहिनि, हिन खंजरनि सां वार करे ॾिनो। उहो खंजर जेको उन ज़हर में रखियो, ज़हर आलूदो, सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु किरी पियो, पर पोयां मुजाहिद बीठल हुआ न, झले वरितो। एमरजेंसी आहे, जेकॾहिं हुक्मरान वक़्त ते कातलाना हमिलो थिए, एमरजेंसी, हंगामी हालत, पर ॾिसो नमाज़ जी अहमियत। सैयदना उमर बिन ख़त्ताब खे कुझु साहबा ॿाहिरि खणी विया, लेकिन अब्दुर्रहमान बिन औफ अॻिते वधियो, साहबा खे नमाज़ पढ़ाए। इहा नमाज़ जी अहमियत। ख़लीफ़े वक़्त ते, अमीरुल मोमिनीन ते कातलाना हमिलो थियो आहे, ज़िंदगी वञे पई, लेकिन साहबा नमाज़ पोइते कोन कई। अब्दुर्रहमान बिन औफ नमाज़ पढ़ाई। जॾहिं सैयदना उमर बिन ख़त्ताब खे ॿाहिरि खणी विया, रत लगातार वहे पियो, आंडा वढिजी चुका आहिनि, खीर खणी आया, प्यारियो वियो, खीर सॼो वही वियो, बेहोशी जी कैफ़ियत तारी थियण लॻी, रत वञे पियो। हिकिड़े माण्हू कन जे भरिसां अची चयो, अस्सलात अस्सलात या अमीरुल मोमिनीन, अमीरुल मोमिनीन, नमाज़ अञा तव्हांखे पढ़णी आहे, अञा ज़िंदा आहियो। अल्लाह अकबर। मौता इमाम मालिक खोले ॾिसो, सैयदना उमर बिन ख़त्ताब जॾहिं इहे लफ़्ज़ ॿुधा, अखियूं खोले छॾे, जिस्म मां रत वहे पियो, केॾी कमज़ोरी हूंदी, पर ताक़त अची वई, छो त नमाज़ जो ज़िक्र थियो। आख़िरी लफ़्ज़ छा आहिनि? ला हज़्ज़ फ़िल इस्लाम लिमन तरक सलात, जंहिं माण्हू नमाज़ छॾे ॾिनी, उनजो इस्लाम सां को वास्तो कोन्हे। उन हालत में सैयदना उमर बिन ख़त्ताब नमाज़ पढ़ी। वही सोचियो, अल्लाह जे प्यारे पैगम्बर फरमायो, बैनल अब्द व बैनल कुफ्र तर्कुस सलात, बाने जे विच में
ऐं कुफर जे विच में फ़र्क़ु कहिड़ो आहे? नमाज़ छॾे, नमाज़ छॾे ॾिनई, कुफर में वियो हुयो, इस्लाम सां तालुक़ ई कोन्हे। ॿी हदीस आहे मुस्नद अहमद जी, तिरमिज़ी जी, पाण फरमाईंदा अल अहदुल्लज़ी बैनना व बैनहुम सलातु फमन तरकहा फ़क़द कफ़र। असांजे विच में ऐं काफ़िरनि जे विच में फ़र्क़ु नमाज़ आहे। असांजे विच में ऐं काफ़िरनि जे विच में फ़र्क़ु छा आहे? नमाज़ आहे। ज़ाहिरी तौर ते त नमाज़ आहे न भई, अक़ीदो त दिलि में आहे न। तव्हां ॾिसो, नमाज़ उहा इबादत आहे तव्हां लिकाए नथा सघो, ज़कात लिकाए सघो था, हिकिड़े माण्हू खे ख़बर पवंदी जेके लिकाए ॾींदो। हज वरी बि महदूद आहे, सभिनी खे ख़बर कोन पवंदी, पर 5 वक़्त नमाज़ जेकॾहिं बाद जमात अदा कंदो ज़िंदगी भर, कहिड़ो माण्हू आहे जेको तव्हांखे कोन ॾिसंदो? कहिड़ो माण्हू आहे जेको तव्हांखे कोन ॾिसंदो? अल्लाह जे नबी छा फरमायो? असांजे विच में काफ़िरनि जे विच में फ़र्क़ु नमाज़ आहे। जंहिं नमाज़ छॾे ॾिनी फ़क़द कफ़र, उन यक़ीनन कुफ़र कयो, यक़ीनन कुफ़र कयो। अब्दुल्लाह बिन शकीक ताबई आहे, उहो चए थो कान असहाबु मुहम्मदिन ला यरोन शाइन मिनल आमालिही तरकुहु कुफ़रुन गैर सलात। तिरमिज़ी जी हदीस आहे त सहाबा किराम कंहिं बि अमल खे छॾणु कुफ़र कोन सम्झंदा हुआ सवाइ नमाज़ जे। नमाज़ छॾे ॾिनाई, कुफ़र में वियो हलियो। बल्कि ॿुधायां, छॾणु त वॾी ॻाल्हि आहे, क़ुर ते चवे थो सुस्ती करण वारो मुनाफ़िक़ आहे। छॾण वारो त वियो हलियो कुफ़र में, मुस्तक़िल तारिक काफ़िर आहे। तव्हांखे सादो मिसाल ॾियां, तव्हीं वेठा आहियो मार्केट में, कारोबार हले पियो, हिंदू वेठो आहे, ईसाई वेठो आहे, यहूदी वेठो आहे, तव्हीं वेठा आहियो। ज़ोहर जी अज़ान आई, ज़ोहर जी अज़ान आई, ऐं पुछां थो हिंदू ते को असरु थींदो? यहूदी ते को असरु थींदो? ईसाई ते को असरु थींदो? वेही सोचो, पंहिंजे ज़मीर खां पुछो, मुस्लमान ते बि असरु न थिए त उन मुस्लमान ऐं गैर मुस्लिम में कहिड़ो फ़र्क़ु? कहिड़ो फ़र्क़ु आहे मूंखे ॿुधाए? मोमिन फौरन अल्लाह जो सॾु ॿुधी अल्लाह जे घर न रवानो थींदो। सैयदा आयशा चवे थी रज़ी अल्लाह अन्हा त पाण सगोरा घर में मौजूदु हूंदा हुआ, घर जा कमकार बि कंदा हुआ, पर जॾहिं अज़ान ईंदी हुई ईअं थी वेंदा हुआ ॼण असांखे सुञाणंदा बि न हुजनि, ॼण असांखे सुञाणंदा बि न हुजनि। छो? हाणे मुंहिंजे परवरदिगार जो सॾु थियो आहे, हाणे अल्लाह जो सॾु थियो आहे, हाणे दुनिया सां तालुक़ टोड़े रब जे साम्हूं पेश थिबो, रब जे साम्हूं अचिबो। सुस्ती करणु, अल्लाह छा फरमायो? फ़वैलुल लिल मुसल्लीन अल्लज़ीन हुम अन सलातिहिम साहून। करे लफ़्ज़नि ते गौर करियो, अल्लाह ताला फरमाए थो नमाज़िन जे लाइ वैल आहे, नमाज़िन जे लाइ तबाही आहे, नमाज़िन जे लाइ हलाकत आहे। अल्लाह बेनमाज़िन जी ॻाल्हि कोन कई, नमाज़िन जे लाइ हलाकत आहे। कहिड़ा नमाज़ी? जेके पंहिंजी नमाज़नि खां गाफ़िल आहिनि, जॾहिं टाइम मिले तॾहिं पढ़नि था, पंहिंजी मर्ज़ी सां पढ़नि था, ठोंगनि वारी नमाज़ पढ़नि था, वक़्तु टारे पढ़नि था। अल्लाह फरमाए थो इन्हनि नमाज़िन जे लाइ वैल तबाही, हलाकत आहे। हत्ता के क़ुरान खोले ॾिसो, मुनाफ़िक़ जी अल्लाह खे निशानी ॿुधाई आहे, वैज़ा क़ामू इला सलात क़ामू कुसाला युराउन अन्नास वला यज़कुरून अल्लाह इल्ला क़लीला। अल्लाह ताला फरमाए थो जॾहिं बि नमाज़ लाइ उथनि था सुस्ती कनि था, बरो वठी वञे थो, न चाहींदे मस्जिद में अचनि था, ऐं अचनि बि था अल्लाह फरमाए थो माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ, माण्हू ॾिसनि। इहो ई सबबु आहे जो अल्लाह जे नबी फरमायो ॿ नमाज़ूं मुनाफ़िक़ ते ॻरियूं आहिनि। अॼु पाण वेही सोचियो, पाण इन हदीस जी रोशनी में पंहिंजो मुहासिबो करियो, कहिड़ियूं नमाज़ूं? फजर नमाज़ ऐं इशा नमाज़ मुनाफ़िक़ ते छो ॻरियूं आहिनि? कॾहिं तव्हां गौर कयो? हू ज़ोहर ते अचे थो छो त बाज़ार खुलियल आहे, असर ते अचे थो बाज़ार खुलियल आहे, माण्हू ॾिसनि पिया, हू माण्हुनि खे ॾेखारणु चाहे थो। मग़रिब ते अचे थो, माण्हू ॾिसनि पिया, पर फजर ते केरु ॾिसंदो? दुनिया सॼी सुतल आहे, बाज़ार बंदि आहे, हाणे ॾिसंदो केरु?
हू तो नमाज पढ़े तो ॾेखारण जे लाइ, अल्लाह करण न। तंहिंजे करे अब्दुल्ला बिन उमर चवे थो त जॾहिं फजर नमाज में, इशा नमाज में असीं कंहिं माण्हू खे जमात में न ॾिसंदा हुआसीं, लक़द असाना बेहज़न, असीं उन जे बारे में बदगुमान थी वेंदा हुआसीं त मुनाफ़िक़ थी चुको आहे। ॿ नमाज़ूं फजर ऐं इशा, पर ख़बर अथव सवाब केतिरो आहे, ऐं न ॾुखियूं पर सवाब केतिरो आहे। अल्लाह जे नबी फरमायो लौ यालमून मा फीहिमा लअतौहुमा वला हबवा। ख़बर पइजी वञे न, ग़ैब इन खे त चइबो आहे न, मोमिन जी पहिरीं निशानी आहे ग़ैब ते ईमान रखे थो। जेकी मुंहिंजे रब चयो, मुंहिंजे प्यारे पैगम्बर चयो, असां न आहे ॾिठो पर असांजो ईमान आहे। ग़ैब इन खे चइबो आहे। अल्लाह जे नबी छा फरमायो, जेकॾहिं मालूम थी वञे त सवाब केतिरो आहे त गोॾनि पर किसकी पंहिंजे घर खां मस्जिद में पइजी वञे। वही सोचियो, गोॾनि पर किसकी, हलण जी ताक़त न आहे, पंहिंजे गोॾनि ते किसकी मस्जिद में पइजी वञे, एतिरो सवाब आहे। आउं चवंदो आहियां कॾहिं असीं पंहिंजे ईमान जो जाइज़ो वठूं। मुसलमान चवराइण वारा, ईमान बिल ग़ैब असांजो रहियो कोन्हे इल्ला माशा अल्लाह। अॼु जे कॾहिं हिकिड़ो वॾेरो ऐलान करे त जेको फजर नमाज़ ते ईंदो ऐं 5000 रुपया इनाम उनखे ॾींदुसि, तव्हांखे मस्जिद में जॻह कोन मिलंदी, ईअं आया कोन्हे। जेका क़ौम 12000 जे लाइ सॼी राति धूड़ पई पाए, 5000 जेकॾहिं डेली मिलनि, मस्जिद में जॻह मिलंदी, मिलंदी जॻह तव्हांखे, उहो राति जो ई लाइनूं लॻाए छॾींदा, छो त दुनिया जो फ़ाइदो आहे। पर हू जेको फ़ाइदो आहे नज़र नथो अचे। पर जॾहिं क़यामत ॾींहुं रब जे साम्हूं पेश थींदासूं न, तॾहिं ख़बर पवंदी त छा सवाबु आहे। दुनिया जी वॾी दौलत आख़िरत जे सवाब जो मुक़ाबिलो नथी करे सघे। एॾी अज़ीम इबादत आहे दोस्तो। अल्लाह ताला आख़िरी नुक़्तो ॿुधाईंदो हलां, सूरह मुदस्सिर पढ़ो, 74 नंबर सूरत क़ुरान जी। अल्लाह उन में फरमायो त जन्नती जहन्नम खां सुवाल कंदा, मा सलककुम फी सकर, ऐं जहन्नमियो कहिड़ा तव्हां अमल कया जंहिंजे करे तव्हीं जहन्नम में पहुची विया। असांखे ॿुधायो, ही अल्लाह जी महिरबानी आहे। अल्लाह असांखे अॻु में ख़बरदार करे त हीउ कमु न कजो, हिननि खां बचिजो। जहन्नमी 4 सबब ॿुधाईंदा, 4 सबब खोले ॾिसो क़ुरान। पहिरियों सबब कहिड़ो, कालू लम नको मिनल मुसल्लीन, जहन्नमी चवंदा असीं बेनिमाज़ी हुआसीं। असांजे शाइरनि नमाज जी रोज़े जी अहमियत खे घटायो। रोज़ा नमाज़ूं ई पिणु चङो कमु, उहो ॿियो को फर्म जंहिंसां पसिजे पिणीअ खे, माना मिड़ई कमु, मिड़ई न करे तॾहिं बि कमु हली वेंदो। हालांकि रब छा थो चवे, क़द अफ़लहल मुमिनून अल्लज़ीन हुम फ़ी सलातिहिम ख़ाशिऊन, जेके मोमिन ख़ुशू ऐं ख़ुज़ू सां नमाज़ पढ़नि था से कामयाब थी विया। क़द अफ़लह मन तज़क्का व ज़करा स्म रब्बिही फ़सल्ला, उहे मोमिन कामयाब थी विया जे पंहिंजो पाण खे पाक कयो, रब जे नाले जो ज़िक्र कंदो रहियो, नमाज़ पढ़ंदो रहियो, उहो कामयाब थी वियो। असीं शाइर जी ॻाल्हि मञूं या अल्लाह जे कलाम जी ॻाल्हि मञूं, नमाज़ खां सवाइ कामयाबी आहे ई कोन। तंहिंजे करे अल्लाह खां पाण दुआ घुरूं, अल्लाह ताला असांखे जेसि ताईं दुनिया में ज़िंदा रखे नमाज़ जी पाबंदी जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, ऐं असांखे उन तरीक़े मुताबिक़ अदा करणी तौफ़ीक़ अता फ़रमाए जेको प्यारे पैगम्बर जो तरीक़ो आहे। अल्लाह ताला असांखे सुस्ती खां ऐं हर अहिड़े अमल खां बचाए जेको नमाज़ जी राह में रुकावट बणिजी वञे। अल्लाह असांजो ख़ात्मो ईमान ते फ़रमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल हम्दुलिल्लाहि नहमदुहु